शैंक जी टूंटी ख़राब हुई। मूं सोचो त शायद मसलो को वॾो हूंदो, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह नंढो मसलो हुयो। शैंक जी टूटी जॾहिं खोली त हिन नलीअ में मसलो हुयो। नली खणी पियो वञा ॿाहिरि त पुठियां खां आवाज़ु आयो त सुकल मानी बि पियल आहे घर में, उहा बि कंहिं लो पुराणे वारे खे ॾेई अचु। सो सुकल मानी ऐं टूटी ॿिन्ही खे मां थैलियुनि में विझी करे ॿाहिरि रवाना थी वियुसि। दर खां जीअं ॿाहिरि निकितुसि त घिटीअ में लोह पुराणे वारो बीठो हुयो, जीअं 30 रुपए किलो जे हिसाब सां मूंखां मानी वरिती ऐं 2 किलो मानी जा 60 रुपया खणी मां गीदे में विधा। सुकल मानी ॾेई करे मां पंहिंजी मोटर साइकिल जो रुख़ गुलशन हदीद जे तरफ़ कयो। हीअ गुलशन हदीद फेज़ 1 जी मेन गेट आहे। अलाह वारी चौरंगी खे किरास करे अॻिते वधियुसि ऐं अॻिते वधण खां पोइ आइडियल सुपर मार्ट जी घिटी आई, उन में अंदरि टर्न करे वियुसि। काफ़ी ॾींहंनि खां कराची जो मौसम तमामु बहितरीनु आहे, जंहिंजो अंदाज़ो तव्हां आसमान खे ॾिसी करे लॻाए सघो था। सुपर मदीना सैनिटरी ऐं इलेक्ट्रिक, हीउ वॾो दुकानु होलसेल जो आहे। हीउ दादूअ जो दोस्त आहे जेको ख़ुश्क आहे। हिन खे मां नली ॾेखारी, हिन चयो बिल्कुलु मौजूदु आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह हीअ मिली वई नली, छो जो मूंखे इहो लॻी रहियो हुयो त हीअ अकेली नली न मिलंदी, पूरो सेट मिलंदो, पर हीअ नली मूंखे मिली वई जेकी 200 रुपए मूंखे हिन दोस्त ॾिनी। कुझु कम अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें तव्हां तमामु घणा माहिर हूंदा आहियो, पर कुझु कम अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंमें तव्हां बिल्कुलु बि माहिर न हूंदा आहियो। टूटी मूंखां न ठही, मूं हुनखे पेंडिंग में रखी। जश्न आज़ादी जूं तव्हांखे लख लख मुबारकूं, पर सोचण जी ॻाल्हि आहे त 14 अगस्त जो हिन तूतरनि सां कहिड़ो वास्तो। हीउ मुंहिंजो दोस्त आहे गुलामुल्ला बुगियो, जेको मोटर साइकिल हलाए रहियो, हिन जो एक्सीडेंट थी पियो। मोटर साइकिल हलाइण वारनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मोटर साइकिल सही हलाइनि, छो जो तव्हांजे पोयां ॿियूं बि ज़िंदगियूं आहिनि। दोस्त जी तबियत पुछी करे जीअं मां घर आयुमि त घर पापड़ पची रहिया हुया, जंहिंखे ॾिसी करे दिलि बाग़ बहार थी वई, छो जो नंढे इलाइक़ूं हीअ शयूं असां तमामु घणी शौक़ सां खाईंदा हुआसीं, जेके हींअर बि वॾे हूंदे बि असांखे मिली रहियूं आहिनि। हिन पापड़नि जो मज़ो तव्हां बि वरितो हूंदो, हींअर बि वठंदा हूंदव। मां बि तमामु घणे शौक़ सां खाईंदो आहियां। मुंहिंजो छॾियल अधूरो कमु जेको सुबुह जो मां न करे सघियुमि, उहो अची पूरो कयो काशिफ़ मेमण, यानी मुंहिंजे भाइटे। सुबुह जी मुंहिंजी ड्यूटी हूंदी आहे ॿारनि खे स्कूल छॾे अचणु ऐं उन खां पोइ बाज़ारि वञणु। ॿारनि खे स्कूल मां छॾे आयुमि, उन खां पोइ हुउमि सिधो बाज़ारि में। हिकु ॾींहुं अवली मां टेबलूं हणींदो आहियां, सिर्फ़ु उन ते कपिड़ो विछाए कांटो रखी ऐं माल लॻाइणो हूंदो आहे। कांटो कपिड़ो विछायुमि ऐं माल बि तेतर मुंहिंजो पहुची वियो। बाज़ारि में हींअर मां 3 आइटम ई हलाईंदो आहियां। 1.5 मण बिह 20-20 किले जा जेके 3 कटा हूंदा आहिनि, उन खां अलावा 1.5 मण भिंडियूं जेके 10-10 किले जूं 6 थेलियूं हूंदियूं आहिनि, ऐं उन खां पोइ पालक। इन सभिनी शयुनि खे साफ़ु सुथिरो करे मां स्टॉल ते लॻाईंदो आहियां, जेके अक्सर तव्हां मुंहिंजे हिन वीडियो में या लाइव वीडियो में ॾिठो हूंदो। बाज़ारि सुबुह जो ई शुरू थी वेंदी आहे। हर कोई पंहिंजा माल स्टॉलनि ते सजाईंदो आहे, रेड़ा कढंदो आहे, रेड़नि ते बि माल लॻाईंदो आहे ऐं स्टॉलनि ते बि माल लॻाईंदो आहे। पाव जा जेके आहिनि लीमा, घणा किलो थिया थी अॼु लीमा? 5 किलो। हे पाव जूं थैलियूं ठाहींदा ऐं हे पाव 80 रुपए 100 रुपए में ॾींदा, ऐं हे बि देसी लीमा आहिनि। 5 किलो को 10 किलो खणंदो आहे, 5 किलो ख़तमु थींदनि त वरी 5 किलो खणंदा। सो हे पंहिंजो ख़र्चो पाणी कढी ईंदा आहिनि, 700-800 रुपया ऐं कमाईंदा आहिनि। बाज़ारि में नज़र ईंदड़ ही नंढा नंढा ॿार जेके स्कूल खां मोटी अची करे पंहिंजे पीउ माउ जो सहारो बणियल आहिनि, हिननि खे बाज़ारि में कंहिंजी बि टेक न आहे। हीअ पाण ईंदा आहिनि, 500-800 रुपया खणी करे बाज़ारि मां ई होलसेल ते लीमा वठंदा आहिनि, ऐं जेके बि बाज़ारि में ग्राहक बीठा हूंदा आहिनि फ्रूट जी लेन में या भाॼियुनि जी लेन में, उन्हनि वटि लड़ी वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे चवंदा आहिनि त अदा भाउ या अदी भेण, भाऊ साईं ही लीमा वठंदव 100 रुपए में थैली, तव्हां हिन थैलीअ जा 80 रुपया ॾिजो, या किथे किथे ही 100 रुपए में थैली खपाईंदा आहिनि। हिननि ॿारनि खे ही हमराह जेको आहे लीमा खणी आणे ॾींदो आहे। ही ॻोठ मां लीमा पटाईंदो आहे, गॾोगॾु स्टॉल होल्डरनि खे ऐं रेड़े वारनि खे ही तौर जे हिसाब सां ॾींदो आहे। घर वेठे हिननि खे लीमा पहुचाईंदो आहे। मां अक्सर चवंदो रहंदो आहियां त हीअ बाज़ारि असांजे लाइ वॾी नेमत आहे। हिन में नंढड़ी इन्वेस्ट करे नौजवान ॿार पंहिंजी रोज़ी रिज़्क़ कमाए वेंदा आहिनि। सॼे ॾींहं जी महिनत खां पोइ भाॼी खपाए करे मां हिन भाॼीअ मां 1900 रुपया बचत कई। ही जेकी सावा ॻाढ़ा नोट तव्हां ॾिसो था, इहे मुंहिंजी महिनत जो नतीजो आहे। महिनत जेको कंदो आहे, अलाह साईं हुनजो सचो दोस्त बणिबो आहे। अलाह साईं कंहिंजी बि महिनत ज़ाया न कंदो आहे। घर वारनि फ़ोन कई त टमाटा वठी अचु इन्हनि नौजवाननि जो, त असांजी बि थोरी मूवी भर, असांजो बि थोरो वीडियो भर। नौजवाननि खे चौधारी कैमरा फेराई ऐं हिन जा एक्शन रिकॉर्ड करे सिधो मां पंहिंजे घर तरफ़ रवाना थियुसि। दोस्तो, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजूं भेनरूं,
नौजवानो मुंहिंजो ही वीडियो जंहिंमें मालूमात आहे ॼाण आहे हिन वीडियो खे अॻिते शेयर कयो दोस्त जीअं हिन वीडियो मां कुझु सिखी सघनि कुझु पिराए सघनि पंहिंजो कारोबार कनि ऐं पीउ मां जो सहारो बणिजनि।